सकुचाही सो चाही सकल कहत सकुचाही विधि सन विनय करही मन माही विधि सन विनय करही मन माही राम रूप और सिया छवि देखे नर नारी पर हरि निमेषे नर नारी पर हरि निमेषे बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन कथा में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस उन खे आधार ठाहे करे असां राम कथा ॿुधी रहिया आहियूं। रामायण जी कथा, स्वयंवर जो प्रसंग हली रहियो आहे। सीता स्वयंवर, धनुष यज्ञ, जिते देश विदेश जा राजा महाराजा पहुता आहिनि। राम ऐं लक्ष्मण बि गुरु विश्वामित्र सां गॾु सुठे मंच ते वेठा आहिनि। राजा जनक बि वेठो आहे, नगरवासी माण्हू बि वेठा आहिनि ऐं सीता जी एंट्री थी। असां हुनजो सौंदर्य ॿुधोसीं। हाणे जेके आम माण्हू हुआ उन्हनि जो वर्णन थो अचे। आम माण्हू वीचारा निष्पक्ष हूंदा आहिनि। उहे राम खे बि था ॾिसनि ऐं सीता खे बि था ॾिसनि। राम रूप और सीय छवि देखे। राम जो रूप, सीता जी छवि। त सभिनी नगरवासियुनि जे मन में इहा ई चाहना थी उत्पन्न थिए कि हेॾो वॾो समाज हिते गॾु थियो आहे, उन में रुगो ॿ चेहरा ई अलॻि पिया था नज़र अचनि ऐं ॿिन्हिनि जी जोड़ी ॾाढी सुंदर आहे। काश ईअं थिए कि छॾियो स्वयंवर ॿियोंवर, धनुष यज्ञ जो प्रण हटायो, बस हिननि जी शादी थी वञे। राम रूप और सीय छवि देखे नर नारिन परि हरि निमेषे। पलकियूं झपकाइण छॾे ॾिनियूं उन्हनि स्त्री पुरुषनि। सोचई सकल कहत सकुचाई, विधि सन विनय करे मन माही। कॾहिं कॾहिं मन में ईंदो आहे कि काश हीअं थी वञे, हींअर बि ही चेंज थी वञे परिस्थिति, हींअर बि कुझु अहिड़ो थिए। त ओॾी महिल आम माण्हू भॻवान खे यादि कंदो आहे न कि भॻवान ही कमु हीअं कर, चेंज कर,
त हिक ॻाल्हि यादि रखो, अगरि का कुझु कमु चेंज कराइणो आहे त इहो डिपार्टमेंट विधाता जो आहे। विधि जेको रचना कंदो आहे, जेको अंग लिखंदो आहे, लेख लिखंदो आहे, विधाता। असां सिंधियुनि खे पतो पवंदो कोन्हे, हर कम में भॻवान खे ई ॾोहो। सॼे रामचरित मानस में तव्हां ॾिसंदा, अगरि कंहिं केॾी महिल प्रार्थना कई आहे कुझु, त विधाता खे कई आहे। इन लाइ भॻवान खे कष्ट कोन्हे ॾियणो, पोइ गड़बड़ उते ई थी वेंदी आहे। जीअं असां हर कम लाइ भॻवान खे ई चवंदा आहियूं, पुट जी शादी कर, पुट पास थिए, हे भॻवान। भॻवान न, विधाता खे चओ। भॻवान चवंदो, भाई मां कुझु कयो ई कोन्हे, न को मां तुंहिंजे पुट जो एडमिशन करायो, न को मां हुनखे चयो कि तूं ये पेपर ॾे। विधाता हुनजे भाग में जेके लेख लिखिया आहिनि उन खां पुछीस। त इहे जेके असांजा सांसारिक मनोरथ हूंदा आहिनि, इन्हनि जो आहे डिपार्टमेंट विधाता वटि। पोइ विधाता बि भॻवान जो ई हू आहे, हिकु नौकर। त सॼे रामचरित मानस में जिते बि नगरवासियुनि प्रार्थना कई आहे त विधाता खे प्रार्थना कई आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो कि नकली भॻवान पैदा थी वेंदा आहिनि, नकली विधाता कोन पैदा थींदा आहिनि। छो त नकली भॻवान ठहिण त सवलो आहे, छो त हू बि परम दयालु आहे। असली भॻवान नज़र अचे कान थो, हूंदे सूंदे नज़र कोन थो अचे, सभु कम उहो ई पियो थो करे, तब नज़र कोन थो अचे। त इन जो फ़ाइदो खणी करे कोई बि भॻवान ठही वेंदो आहे, पर विधाता छो न ठहंदो आहे कोई बि। जे चवनि असां भॻवान आहियूं त माण्हू बि झुकंदा आहिनि, भॻवान जी भॻवान जी। त विधाता जी छो न पैदा थियो आहे कोई? छो त ख़बर अथनि विधाता जो कमु वॾो आहे हिन संसार में। लेख लिखण, हिसाब किताब करण, भाग ठाहिण कंहिंजो, या भाग मेटण विधाता जो कमु आहे। त वॾो कमु आहे। उन लाइ त माण्हू अची सिर खाई वेंदा, मुंहिंजा लेख मिटाए। त कोई विधाता कोन ठहणु चाहींदो आहे। भॻवान दयालु आहे, उहो कुझु चवंदो बि कोन, त भॻवान ठही वेंदा आहिनि। हिते प्रार्थना था कनि नगरवासी माण्हू विधाता खे। हुननि जी चाहना इहा ई आहे कि हिननि ॿिनि जी बसि जोड़ी ठहे, राम ऐं लक्ष्मण जी। राम ऐं सीता जी। सोचें सकल कहत सकुच आहीं, सोचनि सभु पिया था पर चए कोई कान थो। पर मन ई मन में विधाता खे विनती पिया था कनि। विधि सन विनय करहि मन माही, कि हे विधाता हर विधि बेग जनक जड़ताई, मत हमारे अस देह सुहाई। हाणे इन वीचारनि माण्हुनि जी भावना त शुद्ध आहे, पर राजा जनक जी बि मजबूरी आहे। वो चाहे करे बि इहे नथो करे सघे। पर ही माण्हू ॾिसो छा पिया था प्रार्थना कनि विधाता खे, कि हे विधाता तव्हां जनक जी बुद्धि चेंज कयो, ताकि उहो चए कि भाई हाणे मां कैंसिल करे छॾियो आहे धनुष यज्ञ, ऐं मूंखे हिकिड़ो सुठो छोकिरो मिली वियो आहे, उन सां ई मां शादी करायां थो पंहिंजी धीउ जी। हीअ वीचारनि आम माण्हुनि जी हिकु हूअ हूंदी आहे भावना। पर जिम्मेदार माण्हूअ जी सोच ईअं न हूंदी आहे, गैर जिम्मेदार। हिननि आम माण्हुनि जे मन जो भाव आहे। आम माण्हू त कुझु बि, छो त हुनखे छा आहे करिणो, बसि चई करे हली वञिणो आहे। पर ही आम माण्हू बि चवनि था कि असां सम्झूं था कि इहो वॾो जिम्मेदारीअ जो कमु आहे, प्रतिज्ञा टुटी पवंदी जनक जी, पर कोन कोई उनखे कोई ग़लति न चवंदो। भली प्रतिज्ञा टुटंदी, पर कोई बि जनक जे लाइ उनखे अधर्मी न चवंदो। सुठो कमु करण में भली प्रतिज्ञा बि टुटे,
त काई ॻाल्हि कान्हे। जो पाण महाभारत में ॿुधंदा आहियूं भीष्म प्रतिज्ञा, पितामह भीष्म अगरि प्रतिज्ञा तोड़े छॾे हा त महाभारत युद्ध न थिए हा। ऐं कृष्ण इहो ई सम्झायो हुयसि कि तोड़ियो प्रतिज्ञा, छाजी प्रतिज्ञा, धर्म बचणु खपे। त नगरवासी चवनि था राजा जनक इहो जिद छॾे ॾे कि जेको धनुष तोड़ींदो उन सां ई सीता जी शादी थींदी। डायरेक्ट एॾो सुठो छोकिरो मिली वियो आहे, ॿिन्हिनि जी जोड़ी पे थी ॼमे, ॿई सुंदर आहिनि। जग भल कहीं भाव सब काहू, हठ कीने अंतो उरदाहू, एही लाल सा मगन सब लोगू, बर सांवरो जानकी जोगू। चवनि था ही सांवरो वर ही जानकीअ जे योग्य आहे। ईअं पाण में सोचनि पिया था सभु माण्हू, पर असली निर्णय छा थींदो उहो हाणे सभु नियारनि था रंग भूमिअ ॾे। राजा जनक बंदी जननि खे घुरायो। अॻे बंदी जन हूंदा हुआ भाट। भाटनि जो कमु हूंदो हो गुणगान करणु। राजाउनि जे लाइ ॻाईंदा हुआ, ॻाए करे उन्हनि जो उत्साह वधाईंदा हुआ, उन्हनि जी ख़ुशामद तारीफ़ में गीत ॻाईंदा हुआ, सचा गुण ॻाईंदा हुआ। जेके आहिनि गुण उहे वंशावली ॿुधाईंदा हुआ कि वर्तमान जो राजा जनक आहे, इन जो पिता हे हो, हिन जो पिता हे, उन ही कमु कयो, उन ही कमु कयो। त इहो कमु भाटनि जो हूंदो हो। गुरनि जे ज़माने में भी भाट हूंदा हुआ। गुरु अर्जन देव साहिब जन जे समय में भी उन्हनि भी गुरनि जी महिमा में कुझु गीत ॻाया आहिनि। उहे गुरु ग्रंथ साहिब में दर्ज अथव। एक अरदास भाट कीरत की, गुरु रामदास राखो सरनाई। ईअं भाटनि गुरु नानक जी वॾाई लिखी आहे। प्रगट भई सगले जुग अंतर, गुरु नानक की वॾाई। या गुरु अंगद देव जो वर्णन गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जन देव जी भी महिमा में गीत भाटनि ॻाया आहिनि। त उन्हनि खे वंदी जन चइबो आहे। राजा जनक उन्हनि वंदी जननि खे घुरायो। तब बंदी जन जनक बोलाए, बिरदावली कहत चल आए। उहे बढ़िया ॻाईंदा वॼाईंदा आया, सभु उन्हनि खे ॿुधण लॻा। उहे नगाड़ो बि वॼाए करे आया। राजा जनक उन्हनि खे चयो कि तव्हां उहा प्रतिज्ञा ॿुधायो सॼे सभा में जेका असां रखी आहे। हाणे उन्हनि बंदी जननि नगाड़ा वॼाए करे सॼे सभा जननि खे ॿुधाइण शुरू कयो। बोले बंदी बचन बर, सुनहो सकल महिपाल, पन विदेह कर कही, हम भुजा उठाए विशाल, हम भुजा उठाए विशाल। उहे वंदी जन नगाड़ो वॼाए करे चवनि था सुनो सुनो। सभई राजाऊं ध्यान ॾेई करे ॿुधो। असां ॿई हथ मथे करे घोषणा था कयूं। अॻे परंपरा हुई हथ मथे करे घोषणा करण जी। उहे बंदी जन चवनि था ही जेको धनुष पियो आहे न, कठोर धनुष, इहो शिव जो धनुष आहे। सभु ध्यान सां ॿुधनि पिया था। इहो ॾाढो कठोर धनुष आहे। ऐं तव्हां जेके अलॻि अलॻि देश मां राजाऊं आया आहियो, तव्हां बि घटि कोन आहियो, तव्हां बि बलशाली आहियो। तव्हां जूं जेके बाहूं भुजाऊं आहिनि चंद्रमा जे समान आहिनि। त सभु ख़ुशि थी विया राजाऊं, असांजूं भुजाऊं चंद्रमा वरी कीअं? वो भाट चवनि था तव्हां जूं भुजाऊं चंद्रमा जे समान आहिनि। या व्याख्या पोइ ॿुधाईंदोमांव। उहे भाट था चवनि, व्याख्या पोइ ॿुधाईंदासीं कि चंद्रमा कीअं आहिनि। पर एतिरो सम्झो तव्हां जूं बाहूं अगरि चंद्रमा जे समान आहिनि त जेको धनुष आहे न, इहो राहुअ जे समान अथव। इहो तव्हांजे भुज बल खे, तव्हांजे बल खे ॻी वेंदो,
इनखे साधारण धनुष न समझिजो। इन में उहो ई भाग वठे, खणण जी हिम्मत करे जंहिंखे भरोसो हुजे कि भाई मां खणी सघंदमि। ईअं आजमाइण लाइ पंहिंजो टाइम वेस्ट न कजो, इज़त भी वेस्ट न कजो पंहिंजी। नृप भोज बल विधु शिव धनु राहु, गरुव कठोर विदित सब काहू। राम सिया राम जय जय राम राम। रावण बाण महाभट भारे, रावण बाण महाभट भारे, देख सरासन गवहि सिधारे, देख सरासन गवहि सिधारे। उहे भाट ॿुधाइनि था कि हिन धनुष खे रावण ऐं बाणासुर भी खणण जे लाइ आया हुआ, पर उन्हनि खयो कान। अॼु कोन आया आहिनि हिन सभा में शायद, पर हू चवनि था पहिरीं थी विया आहिनि। रावण भी हिन धनुष खे खणण लाइ आयो ऐं बाणासुर भी। बाणासुर बलीअ जो पुटु हो ऐं उनखे 1000 ॿाहूं हुयूं। पोइ उहो द्वापर युग में भी हो, पर उहो जॾहिं आयो हो धनुष खणण त उहो शिव जो भगत हो बाणासुर। उन ॾिठई हे मुंहिंजे भगवान शिव जो धनुष आ, त इन करे उहो वापसि हली वियो, प्रणाम करे हली वियो। रावण भी ईअं ई कि हे मुंहिंजे भोलेनाथ जो धनुष आ, मां इनखे तोड़े करे शिव जो अपमान न कंदमि। त हू ॿुधाइनि था कि सोचे समझी करे धनुष जे अॻियां अचिजो। कंहिंखे हिन में पंहिंजो इष्ट नज़र ईंदो आहे, कंहिंखे पंहिंजो काल नज़र ईंदो आहे, कंहिंखे राहु नज़र ईंदो आहे, कंहिंखे ईअं नज़र ईंदो आहे कि बेइज़ती करण वारो को आइटम आहे। त सोचे समझी अॻियां अचिजो। रावण बाण महाभट भारे, देख सरासन गवहि सिधारे, सोई पुरारी को दंड कठोरा, राज समाज आज जाए तोड़ा। उहो ई भगवान शिव जो कठोर धनुष अॼु हिन सभा में आहे। जेको इनखे तोड़ींदो, सीता उनखे बिना सोच विचार, बिना संकोच जे वरमाला पाईंदी, त उनजी जय जयकार बि थींदी त्रिभुवन में। त्रिभुवन जय समेत बैदेही, विनय विचार बरहे हठ ते ही। हाणे जेके राजा वेठा हुआ उहे ॿुधी करे ललचाइण लॻा, हेॾो वॾो ऑफर ॾिसी करे कि सुंदर सीता भी मिलंदी, कीर्ति भी मिलंदी ऐं राज भी मिलंदो, यश मिलंदो, सब कुछ मिली वेंदो, त छो न आजमायूं। हर कोई आजमाइण लॻो, हर कोई सोचण लॻो कि मां भी करे त ॾिसां। पुन सुन पन सकल भूप अभिलाषे, भट मानी अतिशय मन माखे, परिकर बांध ओटे अकुलाई, चले इष्ट देवन सिरनाई। हाणे शुरू थियो वो धनुष यज्ञ, जंहिंजो नालो पुकारियो वञे भाई उहो ईंदो। हाणे राजाऊं को चवण लॻो, अरे यार पहिरीं मुंहिंजो अचणु खपे, हा नालो मुंहिंजो, मूंखां पहिरीं ॿियो कोई टोड़े वञे त। जंहिंजो नालो अचे पियो उन्हनि जा नाला त कान्हनि लिखियल, बसि इहो ई लिखियल आहे
कि जेके अभिमानी हुआ, वीरता जा अभिमानी, भट्ट मानी, अतिशय मन माखे, परिकर बांध उठे अकुलाई, चले इष्ट देवन सिरनाई। ओ हिकु करे ईंदो वञे राजा, ऐं अचे ईअं पियो कोई बि ॼण इझो तो धनुष खणे, पर जेॾी महिल शुरू पिया कनि खणण त सॼो ज़ोर लॻाए करे सॼो पसीना पसीना थी वियो राजा वो राजकुमार, पर चोरे बि कोन सघियो। आयो हो हुन सां ॾाढो अहंकार सां, पर जेॾी महिल सॼी ताक़त ॾंद भीचजी वियसि, सॼी ताक़त लॻाई न त सभु खिलण लॻा, ॿिया जेके राजा हुआ सभु खिलण लॻा। आख़िर धनुष खे कोन खणी सघियो, छॾे करे वापसि वञी वेठो। वरी ॿियो आयो, फलाणे देश जो राजकुमार अची रहियो आहे धनुष खणण जे लाइ। उहो आयो, उन जी ॿाहूं मथे कई, चई मां त हिक ई हथ सां खणंदमि हिनखे, ईअं त लॻो पियो आहे, हो त कमज़ोर हो राजा। उन वरी हिक हथ सां खयईं त ॾिठई त भैंसा हिले बि कोन थो, पोइ ॿियो हथ लॻायईं, वरी ॿई हथ लॻाए करे वरी पेर बि लॻायईं खींचण जे लाइ, कि चिपकी त कोन पियो आहे किथे फेविकोल सां, पर उहो बि जेॾी महिल ज्यादा ई पेर लॻाई न त ऊंधो थी वञी करे किरियो। त टे जंहिंजो नंबर अचणो हो न, उन चीज़ वे वञ, हल वे, मुंहिंजो नंबर आहे हाणे। ईअं ईंदा वञनि, हिकु हिकु करे ईंदा वञनि, अहंकार सां अचनि, खणण जी कोशिश कनि, पर खणी चोरे बि न सघनि। परिकर बांध उठे अकुलाई, चले इष्ट देवन सिरनाई। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। गोस्वामी तुलसीदास लिखे तो कि जीअं ई राजा उथे पियो धनुष खणण जे लाइ कोई बि, त पंहिंजे इष्ट देव खे यादि करे पियो। त हाणे इष्ट देव कम छो न पियो अचे, छो त हिन जो सम्झो इष्ट आहे गणेश, त गणेश खे पियो चए, हे गणेश देवता मूंखे कृपा कर, मां धनुष खणी सघां। ई त चए पियो इहो हिकु ॼणो, पर जेके बाक़ी जेके ॿिया वेठा हुआ न, उहे वरी पंहिंजे पंहिंजे इष्ट खे पिया चवनि, ही न खणी सघे, इहा कृपा कजां। त हाणे इष्ट मुंहिंजी पिया पाण में, गणेश झूलेलाल कृष्ण के करणो छा आहे। ईअं ई थींदो अथव संसार में, को कुझु चाहींदो आहे, को हुन जे विपरीत कामना कंदो आहे। इन करे कंहिंजी वरी जेको हाराए करे वेही पियो रहे न, उहो वरी पंहिंजे इष्ट खे चए पियो, हे गणेश भॻवान, तो मूंखे न खणण ॾिनई, ठीकु आहे, पर हाणे ॿी कृपा कर, हिन खां बि न खॼे, इहा त कृपा कर। ईअं पियो हले, ईंदा वञनि ऐं कोशिश कंदा वञनि, मनोरंजन ॾाढो पियो थिए। नगरवासी जेके ॾिसनि पिया, उहे ख़ुशि पिया थियनि कि हल एतिरो त थिए थो कि कोई खणी कोन पियो थो सघे, त इन्हनि सां त कोन पई थी थिए शादी। उथनि ईअं था ॼण इहे खणी वेंदा हली, ऐं वीचारा केॾी महिल भोला भाला नगरवासी सोचनि पिया, ईअं न ही खणी वञे मुछड़ त सीता जी शादी हिन सां थींदी, न भॻवान ईअं न थियण ॾिजां। ऐं उनजी पास पई वञे, बास उनजी सभु मनोकामना पूरी थी पई वञे। तमक ताक तक शिव धन धराही, तमक ताक तक शिव धन धराही, उठन कोटि भात बल कराही, उठन कोटि भात बल कराही। जिनके कछ विचार मन माही, जिनके कछ विचार मन माही,
हाणे राजाऊं ईंदा वञनि, हाराइजंदा वञनि, वापसि वेहंदा वञनि, करोड़ कई प्रकार जो ज़ोर पिया लॻाइनि, के ध्यान जो ज़ोर पिया लॻाइनि कि मुंहिंजे गुरुअ सेखारियो आहे कि ध्यान जी शक्ति लॻाए त धनुष खॼी वेंदई। उन्हनि खां बि न पियो खॼे। कोई कुझु पियो तरीक़ो अपनाए, कोई पहिरीं मंत्र पियो पढ़े, तब कुझु कोन पियो थिए। त पोइ तुलसीदास लिखे थो, जेके समझदार, जिनके थोड़ो भी विचार आहे, विवेक, जिनके कछु विचार मन माही, विचार समझंदा आहियो न, कुछ भी करण खां पहिरीं थोड़ो सोचण, जिनके विचार जी कमी आहे अॼु जे समय में, विचार कि मां कोई भी कम छो थी कयां, मायूं ईअं सोचींदियूं ई कोन्हनि। बस कंहिं चई ॾिनो 40 ॾींहं ही कर, परिक्रमा कर 40 ॾींहं, कंहिं मज़ार जी त हल परिक्रमा करे आयसि मज़ार जी, छो कई, बस सभु कंदा आहिनि ऐं इच्छा पूरी थींदी आहे। त हिते इच्छा त ठीकु आहे पर वीचार कोन्हे। ऐं गुरु ग्रंथ साहिब जी शिक्षा कहिड़ी आहे, सत, संतोख ऐं वीचारो। टे शयूं त आहिनि गुरु ग्रंथ में, थाल विच 3 वस्तु पयो, सत, संतोख, वीचारो। गुरबाणीअ वीचार ते ॾाढो ज़ोर ॾिनो आहे कि वीचार कयो, थोड़ो वीचार त कयो, थोड़ो सोचो त सही कि मूंखे आख़िर छा करणो आहे, छा मूंखे भीड़ सां ई गॾु हलणो आहे, देखा देखी हलियासीं त उन जो नतीजो छा निकितो, इहो त वीचार करणो पवंदो न। अॼु ताईं असां छा कयो आहे, उन जो रिजल्ट छा निकितो आहे, एतिरो बि वीचार नथो करे माण्हू, त उहो माण्हू अविवेकी आहे, उनखे अपमानित थियणो ई पवंदो। छो त ही ॿिया राजा वीचार करे कोन पिया खणनि, बिना वीचार जे घिड़ी पिया पवनि। त जेके वीचारवान हुआ न, समझदार, विचारवान माना विवेकी। तुलसीदास चए तो थोड़ो ई जिनके विचार हो, थोड़ो सो विवेक हो जिन वटि, जिनके कछ विचार मन माही, चाप समीप महीप न जाई। उहे धनुष जे समीप वया ई कान। भाई ॿियनि जी ग़लतियुनि खां बि त सिखबो आहे न। उन्हनि एतिरो वीचार कयो कि यार ही फलाणो जेको आहे, हींअर जेको हाराए करे आयो आहे, जंहिंखां खॼो कोन, इहो मूंखां त वधीक बलशाली आहे, त मां किथां खणी सघंदमि। या मां नथो सम्झां कि मां इन योग्य आहियां कि सीता मूंखे वरमाला पाए, इनखे बि चइबो आहे वीचार। त उहे उते ई वेठा रहिया, उहे अॻियां धनुष जे पासे में विया ई कान। जिनके कछ विचार मन माही, चाप समीप महीप न जाई। पर जेके मूर्ख आहिनि, अविवेकी, जेको विचार न करे उहो केरु मूर्ख, अविवेकी उहो ई आहे न, जेको विचार न करे, थोड़ो सोचे बि न, उनखे चए तो मूर्ख। उहे छा पिया कनि, तमक धरे धन मूड़ द्रुप, उठे न चलहि लजाए, मनहु पाए भट बाहुबल, अधिक अधिक गरुआए, अधिक अधिक गरुआए। जेके मूर्ख राजा हुआ, उहे ॿियनि जी ग़लतीअ खां शिक्षा कोन पिया वठनि कि ही कोन खणी सघियो त मां किथां खणी सघंदमि। बस गुस्से में उथनि पिया उहे मूर्ख ऐं अची करे धनुष खे पकड़नि पिया। पर जेॾी महिल खणण जी कोशिश कनि पिया त धनुष अञा भारी पियो थींदो वञे। अधिक अधिक गरुआई, अञा वञे भारी थींदो। जेतिरी कोशिश कंदा वञनि राजा, अभिमानी राजा, ईअं पियो लॻे वो धनुष ॼण सभिनि जे अभिमान खे खींचे पियो थो। अभिमान माना भार, भारी।
त धनुष अञा वञे भारी थींदो। पोइ तुलसीदास हिकड़ी पंक्ति तो लिखे, भूप सहस दस एक ही बारा, लगे उठावन टरे नटारा। मिली मिली करे धनुष खणण लगा राजाऊं कि हलो हिक साथ था खणूं, एकता में बल आ, एकता में शक्ति थींदी आ। अरे भाई एकता में शक्ति थींदी आ, पर उन एकता में शक्ति थींदी आ जेका धर्म जे लाइ कई वञे। स्वार्थ जे लाइ एकता अगर कई वञे त अगर फल मिली भी वियो त पाण में ही विढ़ी मरंदा। ईअं थींदो न भाई, माण्हू ॿ मिली वञनि, पाण में गॾु थी वञनि ऐं कुझु हासिल थी बि वञे त उहो खणंदो केरु? हिते सभु मिली मिली करे राजाऊं धनुष खणण लॻा ऐं खजी बि वञे। पहिरीं ॻाल्हि त खजनि कोन उन्हनि खां, पर खजी बि वञे त पोइ शादी केरु कंदो सीता सां? पोइ पाण में विढ़ी मरंदा न। उहो सोचनी कोन पिया। भूप सहस दस एक ही बारा, लगे उठावन टरे नटारा। हाणे ते लिखियल आहे भूप सहस दस। सहस माना 1000 ऐं 10,000 बि अर्थ निकिरे तो। 10,000 हिक साथ अची करे खणण लॻा, पर ॿियो अर्थ अलॻि अलॻि हिन जो अर्थ कयो वियो आहे। कंहिं चयो कि सहस माना सहस्त्र बाहु, सहस्त्र बाहु हो जंहिंखे 1000 बाहूं हुयूं, ऐं 10 माना रावण दशानंद। इन्हनि बि अची ट्राई कयो हो। इहे ॿई मिली करे खणण लॻा, तब कोन खजो। कंहिं कुझु अर्थ कयो, कंहिं कुझु अर्थ, पर तब कोन खजो धनुष। डगै न शंभु सरासन कैसे, कामी बचन सती मन जैसे। हिते नई ॻाल्हि तो जोड़े तुलसीदास। चए तो वो धनुष, शिव जो धनुष ईअं कोन पियो डिगे, बिल्कुल भी न पियो डावाडोल थे, जीअं का सती स्त्री डगमगाइजंदी कान्हे कंहिं कामी पुरुष जे वचननि सां। कोई कामी पुरुष हुजे ऐं कंहिं स्त्रीअ खे, शालीन स्त्री हुजे, उनखे ॾाढा प्रलोभन ॾे, लालचियूं ॾे, गिफ्टूं ॾे, पर हूअ उनजे चक्कर में न ईंदी कोन जेका पतिव्रता हूंदी। तुलसीदास उहा उपमा तो ॾे कि धनुष बि तहिड़ी तरह डगमगाए कोन पियो। राजाऊं केॾा बि उनखे ऑफर पिया ॾियनि। सब निरप भय जोग उपहासी, जैसे बिन विराग सन्यासी। सभई राजाउनि जी बेइज्जती थी वई। कहिड़ीअ तरह? जहिड़ीअ तरह बिना वैराग जे कंहिं कोई सन्यासी हुजे त उन जी बेइज्जती थींदी आहे। जैसे बिन विराग सन्यासी। छा मतिलबु आहे इन जो? इन जो मतिलबु इहो अथव, सन्यासी हुजे ऐं वैराग न हुजेसि त उहा आहे बेइज्जतीअ जो कमु। हिन जो इहो अर्थ आहे कि कंहिं बि माण्हूअ जहिड़ो पेशो अपनायो आहे, जेको बि हुन रूप धारण कयो आहे, जेको क्षेत्र हुन जो आहे, उन अनुसार अगर उन जो आचरण न आहे त इहो माण्हू आहे बेइज्जत, उन जी बेइज्जती थींदी। कलयुग में न थिए उहा ॿी ॻाल्हि आहे। कलयुग में त कुझु बि संभव आहे। कलयुग में त पाण अहिड़नि खे माण्हू मथे चाढ़े छॾींदा आहिनि कि वैराग भली न हुजेसि, पर अच्छा कपिड़ा पाए करे ऐं पाण खे वैरागी सॾाए। त असां ॾिठो आहे अहिड़नि खे ॾाढो सम्मान मिलंदो आहे, आदर मान सम्मान। त कलयुग आहे न, उहो इन करे मिलंदो आहे कि हर कंहिंखे पंहिंजे स्वार्थ सां ई मतिलबु आहे। पर तॾहिं बि ही अस्तित्व त ॾाढो वॾो आहे न। धरतीअ जा माण्हू त थोड़ा सा ई आहिनि, बाक़ी त वॾी दुनिया आहे न, हिकु देवी देवताउनि जी। उन्हनि जी नज़र में उहो उन जी बेइज्जती आहे कि संत ठही वियो
पर वैराग कोन आयो, ज्ञानी ठहियो पर ज्ञान कोन आहे, गायक ठहियो पर गायकी कान्हे, संगीतकार सदाई कंपोज़र पाण खे, पर हिक बि धुन अॼु ताईं ठाही कोन अथई। उनखे चवणो पवंदो कि उहो उनजी बेइज़ती थींदी थींदी, कोई न रोके सघंदो उनजी बेइज़तीअ खे। इन में सभु अची विया। तव्हां कोई बि प्रोफेशन, तव्हांजो कुझु बि हुजे, तव्हां पाण खे कुझु बि सॾायो, पर उहा ॻाल्हि हुजे ई न त सम्झो तव्हांजे लाइ आहे। मिसाल त रुॻो हिक जी ॾिनी अथई, जैसे बिन विराग सन्यासी, पर हुन में सभु अची विया न। भाई बिना वैराग जे सन्यासी अगरि हुजे कोई त हुनजी मज़ाक त उॾंदी। सन्यासी हुजे, अहिड़ी ड्रेस बि पातल हुजेसि, पर मन में भोग भोगण जी इच्छा, धन जमा करण जी इच्छा, संपत्ति ठाहिण जी इच्छा हुजेसि, त छो ठहियो? तंहिंखां न ठहे हा, व्यापारी ठही वञे हा। तहिड़ीअ तरह को कंहिंखे दादी ठहिण जो शौक़ु हुजे, माईअ खे दादी, कि मां वेही करे माण्हुनि खे उपदेश कयां, पर हुजेसि लोभ, हुजेसि संग्रह करण जी वृत्ति, जमा करण जो शौक़ु, मोह बि हुजेसि, त न ठहे न दादी। पर ठहिणो बि आहे, जीअं संत खे संत ठहिणो बि आहे, पूजा कराइणी बि आहे, पर वैराग न करणो आहे, त पोइ उहो उन खां वॾी का बेइज़ती कान्हे। पर हैरानीअ जी ॻाल्हि आहे, माण्हू उनखे बेइज़ती सम्झंदो ई कान्हे कि मां जेको पाण खे सॾायां थी उहा मूं में उहा ॻाल्हि आहे ई कान, त माण्हू उनखे थोरी पाण खे अपमानित महसूस कंदो आहे, न कंदो आहे न, हलंदो रहंदो आहे। ऐं वरी अपमानित कहिड़ी ॻाल्हियुनि में कंदो आहे? ॿियनि ॻाल्हियुनि में, कि अरे हिन मूंखे अॼु हीअं चई ॾिनई, अॼु मुंहिंजी बेइज़ती थी वई। इहो अपमान कान्हे। मां ॾिसंदो आहियां, जिते मां थोरो ईअं कंहिंखे चई ॾियां त उनखे लॻंदो आहे मुंहिंजी बेइज़ती थी वई, मुंहिंजो सभु ख़तमु थी वियो, मुंहिंजो कैरियर बर्बाद थी वियो। न, एॾो सस्तो कोन्हे असांजो कैरियर कि कंहिंजे ॿ ॻाल्हियूं चवण सां ख़तमु थी वञे। जीवन अलाए छो माण्हुनि इज़त ठाही नकली आहे, शायदि नकली इज़त ई ठाही आहे माण्हुनि, उहा उन्हनि जी नष्ट थींदी आहे त बुरो लॻंदो अथनि, पोइ हली वेंदियूं आहिनि, पोइ कोन ईंदियूं आहिनि। अरे इहा बेइज़ती कान्हे, बल्कि निंदक नीरे राखीअ, जेको तव्हांखे अवगुण ॿुधाए उन खे त पासे में विहारियो। इहो कमु असां था कयूं त तव्हांखे बुरो थो लॻे, ऐं सुठो केरु थो लॻे? जेको कूड़ पियो थो ॻाल्हाए। ऐं वरी बुरो थो लॻे जेका उहा कूड़ी पैकिंग आहे उहा हटे थी, त इहा बेइज़ती कान्हे। तव्हां शादी पार्टीअ में विया ऐं कंहिं तव्हां ॾे निहारियो ई कोन, बल्कि निहारे करे होॾां मुंहुं कयो, इहा बि बेइज़ती कान्हे, पर तव्हां बेइज़ती सम्झंदा आहियो। अहिड़ियूं ॾाढियूं शयूं आहिनि नंढियूं नंढियूं जंहिंखे तव्हां बेइज़ती सम्झंदा आहियो, पर बेइज़ती कान्हे उहा। बेइज़ती हिकु आहे हीअ, भली माण्हू उनखे बेइज़ती न सम्झंदा हुजनि, भली तव्हां बि न सम्झंदा हुजो, पर वॾी बेइज़तीअ जी शर्म जी ॻाल्हि हीअ आहे कि जेको असां पंहिंजो पाण खे ॾेखारियूं था कि मां हीअं आहियां ऐं उहा न हुजऊं, इहा आहे वॾे मां वॾी बेइज़ती। बेइज़तीअ जा कम इहे आहिनि। पोइ अॼु न सुभाणे त थींदी, जीअं हुन ईदगाह वारीअ जी थी। कॾहिं न कॾहिं कंहिंसां टकराव थींदो त असांजी पैकिंग खुलंदी। त तुलसीदास हिते लिखे थो कि उन्हनि राजाउनि जी वञे बेइज़ती थींदी। कंहिंजी पई बेइज़ती थिए? जेको अहंकार सां पियो उथे ऐं ॾेखारे पियो, प्रदर्शन पियो करे, जेको आहे कोन उहो पियो ॾेखारे।
बॉडी लैंग्वेज उन्हनि जी ईअं हुई ॼण अहिड़ा घणेई धनुष टोड़े चुका हुजनि। पैकिंग ॾे ज़ोर ॾाढो उन्हनि जो। त हिन में हिन रंग भूमीअ में सभिनि जी पैकिंग खुलंदी पई वञे ऐं असलियत ॿाहिरि पई अचे। धनुष बेइज़ती कोन पियो करे, बेइज़ती तॾहिं पई थिए जेका उन्हनि नकली पैकिंग ओढ़े रखी हुई ऐं उहा लहंदी पई वञे। कंहिं खणी कंहिं ईअं नंढड़े छोटे मोटे पहलवान खे मारियो हो, हारायो हो, त उहो पियो सम्झे धनुष बि मां टोड़े वेंदमि। त उन जी असलियत पई साम्हूं अचे कि उहा नंढड़ी शइ हुई जेका तो कई, हीअ ॿी शइ आहे। त राजाउनि ऐं जेके उथिया ई कोन वीचारवान, उहे बची विया न बेइज़तीअ खां। त हथ ई न विझिजे न उन कम में जेको असांजो क्षेत्र आहे ई कान। पाठनि ते किथे मां अगरि चवां कि भाई कंहिंखे भॼन ॻाइणो आहे छा, कोई भॼन ॻाईंदो, त 7-8 हथ मथे उथी वेंदा आहिनि। 7-8 त घटि ई आहिनि। अगरि 30-40 माण्हू वेठा हुजनि त लॻभॻि सभई भॼन त ॻाईंदा ई हूंदा, हिकु अधु त ॻाईंदा ई हूंदा। पर थोरो सोचणु खपे ओॾी महिल। तव्हां अगरि उते हुजो जिते कोई बि ॿाओ चए थो कि भाई तव्हां मां कोई भॼन ॻाइणु चाहे, त सोचिजो कि भाई जॾहिं ॿाए ॻाए वरितई त छा मां हिन खां सुठो ॻाईंदसि या? एतिरो त वीचार कजे न। चुप रहिजे ओॾी महिल। पर न, सिंधियाणियूं मायूं ॿाओ छा लॻे असांजे अॻियां। मां हुते ॻायो त एॾी ताड़ियूं वॻियूं हुयूं, पर हे त पाण ईअं ई पियो थो ॻाए। मां त कराओके ते ॻाए चुकी आहियां, स्टेज ते लच्छी। मां त हुते ॻाए चुकी आहियां, एॾियूं ताड़ियूं वॻियूं हुयूं, म्यूज़िक एॾो सुठो पियो वॻे। इहा मूर्खता न आहे त ॿियो छा आहे? असांखे पंहिंजी असलियत ख़बर हुजणु खपे। मां वास्तव में कहिड़ी आहियां। मां को ॻाईंदी वाईंदी कोन आहियां, मां रुगो एक्शन बाजी कंदी आहियां। उहा ॿी ॻाल्हि आहे। ईअं ई ॻाइणु ॿी ॻाल्हि आहे ट्रैक ते, पर हुते वञी इंडियन आइडल में ॻाइणु ॿी ॻाल्हि आहे। उते कहिड़ा कहिड़ा पहुची वेंदा आहिनि। हुन साहिब करे हिननि खे रखंदा अथव कि असांजो एपिसोड तयारु थिए, इहो मनोरंजक थोरो थी वञे। हिननि जी थींदी आहे बेइज़ती। जेके इहे हर कोई पहुची वेंदो आहे ॻाइणु, ऑडिशन ॾियणु, हिननि जी थींदी आहे बेइज़ती। पर ही वेंदा ईअं आहिनि कि ॼण खटे इहे ई ईंदा। त एतिरो विवेक रखिजो कि कहिड़ो कमु मूंखे ईंदो आहे ऐं कहिड़ो न ईंदो आहे। धुका न हणणु खपनि। त हिते हर को राजा चए हाणे मां खणंदमि धनुष, अॻियां अचे ऐं जेॾी महिल वञे त ॿिया खिलंसि, आ गए बेइज़ती करवा के। बेइज़ती कराए, बेइज़ती थी कोन, दरअसल अॼु उहा पैकिंग हटी वई। इहो सुठो थियो, इहो भलो थियो। कॾहिं ईअं सम्झिजो कि बेइज़ती न, ही मुंहिंजो हू हटी वई, आवरण हटी वियो जेको मां ज़बरदस्ती ओढ़े वेठी हुअसि। बेइज़ती तॾहिं सम्झिजो जेसि ताईं तव्हांजी पैकिंग अञा खुली कान्हे। तव्हां आयो कुझु ॿिया ऐं ॾेखारियो था कुझु ॿिया। तव्हांखे वैराग आहे कोन, पर ॾेखारियो था मेरा सब छूट गया, अब कोई मेरे में मोह नहीं है। इहा आहे बेइज़ती। ओॾी महिल ई थी रही आहे। अरे अगरि 4 माण्हू तव्हांखे नथा सुञाणे सघनि, मूर्खनि जे अॻियां तव्हां एक्टिंग करे वठो, त छा तव्हांखे लॻे थो कंहिंखे ख़बर नथी पए? अरे अस्तित्व खे त ख़बर पए थी। ॾिसण वारो लख अखियुनि सां तोखे सदो रात ॾिसंदो आहे। ॼाणण वारो ॼाणे सभु थो, मूं सां कुझु न पुछंदो आहे। ॾिसण वारो लख अखियुनि सां
केडी करी थो तू चकराई दाता सा अटकल बाजी केडी करी थो तू चकराई तू समझी थो कूड़ कपट ते राम अची थी दो राजी हो तुझी हर हरकत खे मिठा नज़र में रखंदो समझी थो दब जीवे पाप जो गठड़ियों जेकी बधी थो समझी थो दब जीवे पाप पुण्य पाप पुण्य जो परमानंद जो हिसाब भी रखंदो सभई राजाओं हाराजी करे शर्मिंदा थी बेइज्जती कराए अची वेठा सन्नाटो छाइजियो दरबार में उन रंग भूमि में राजा जनक उथी बीठो निरपन बिलोक जनक अकोलाने बोले बचन रोष जन साने राजा जनक जहिड़ो ज्ञानी ब्रह्म ज्ञानी क्रोध में ॻाल्हाए थो पर इहो क्रोध केवल वचननि में आहे ज्ञानीअ जो क्रोध केवल अखरनि में हूंदो आहे हृदय में थोड़े हृदय सां क्रोध तो उहो करे जेको ॿ ॾिसे जंहिंजे अॻियां द्वैत हुजे ज्ञानीअ जे अॻियां ॿियाई हूंदी ई कान्हे पर राजा जनक उन्हनि खे धिकारे थो उन्हनि राजाउनि खे चए थो दीप दीप के भूपति नाना आए सुन हम जो पन ठाना राजा जनक चए थो द्वीप द्वीप मां माण्हू राजाऊं आया आहिनि सिर्फ़ ॿुधी करे कि मां प्रतिज्ञा कई आहे सीता स्वयंवर जी केवल ॿुधी करे ई आया आहिनि ऐं अॼु आख़िरी ॾींहुं आहे प्रतिज्ञा जो देव धनुज धर मनुज शरीरा राजा जनक चए थो हिते उहे बि तव्हां आया आहियो जेके आहियो एक्चुअल दैत्य पर रूप मटे आया आहियो मूंखे इहा ख़बर आहे राजा जनक तो चए ज्ञानी न सुञाणंदो त ॿियो केरु सुञाणे सघंदो चए थो
देवताऊं भी आया आहिनि, दानव भी आया आहिनि, धर मनुज शरीरा, मनुष्य जो रूप धारण करे। मां चयो तब हले, बस धनुष खणो त सही, त कोई भी रूप धारण करे अचो, भली तव्हां कोई भी हुजो। विपुल वीर आय रण धीरा, ऐं अनेक अनेक रणधीर आया आयो हिते, पर मूंखे लॻे थो हिन धनुष खे टोड़ण वारो ब्रह्मा पैदा ई कोन कयो आहे। ॾाढो गुस्से में राजा जनक इहो चयो कि हेॾी सुंदर कन्या उनखे मिले जेको धनुष टोड़े, कीर्ति भी मिले उनखे, पर तव्हां मां हिकिड़ो भी कोन्हे। सॼी धरतीअ जा ई माण्हू आया आहियो न हिते शूरवीर, त छा हिन धरतीअ ते हाणे हिकिड़ो भी शूरवीर कोन बचियो आहे छा? तव्हां खणण त छॾियो, टोड़ण भी छॾियो, प्रत्यंचा भी कोन चढ़ाए सघिया, उनखे चोरे भी कोन सघिया धनुष खे थोड़ो भी। हैरानीअ जी ॻाल्हि आहे। तव्हां मूंखे लॻंदो कि हिन धरतीअ ते हिक खां हिकु शूरवीर वेठा आहिनि। एडवर्टाइज त ईअं कराईंदा हुआ पंहिंजी, तव्हांजा जेके भट्ट भाट आहिनि वृंदावली ॻाइण वारा, उहे केॾी शूरवीरता जो कहाणी ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे राजा जी, सभु उहो बेकार। त हाणे बुरो न मञिजो, सभिनीनि खे थो चए राजा जनक, अब जन को माखे भटमानी, वीर बीन नहीं मैं जानी। हीअ जेका धरती आहे न, वीरनि खां शून्य थी वई आहे। हिते कोई वीर कान्हे, इन करे उथो वञो, हलो तजो आस निज निज ग्रह जाऊ, निकल लो। बेइज्जती भाई, न त भाई माण्हू चवंदो आहे न वञो, जीअं असां चवंदा आहियूं प्रसाद वठी वञिजो भाई आदर पूर्वक, हो इहो भी न भाई नाश्तो करे वञिजो, चांहि पी वञिजो, न निकिरो हितां, वञो, हलो निकल लो। तजो आस, तव्हांखे नथो चवां मां, तव्हां त असांजा हू आहियो, प्यारा आहियो, श्रोता आहियो तव्हां, पर हिन सलाह बि कोन कयईं राजा की वञो त मोकिलाए वञिजो या भाई रोटी पैक करे ॾियूं रस्ते लाइ, न निकल लो अभी जाओ। तजो आस, उम्मीद छॾे ॾियो, आशा छॾे ॾियो कि भाई तव्हांखे असां सम्मान ॾींदासीं। पहिरीं व्यवस्था सुठी कईसीं तव्हांजे लाइ, सभिनी राजाउनि जी, ईअं पिया घुरो, हीअ शइ खपे, हीअ शइ कान्हे, उहा शइ कान्हे, हीअ व्यवस्था कयो। ही छा कयो अथव हिते अची? बेइज्जती कराए वेठा ई आहियो, बल केॾां वियो तव्हांजो? त वञो हितां। लिखा न विधि बेदे ही विबाहू, शायद सीता जे लाइ विधाता घोट लिखियो ई कान्हे। मुंहिंजे लाइ समस्या इहा आहे कि मां प्रतिज्ञा नथो टोड़े सघां। हे मां प्रतिज्ञा टोड़ियां, राजाऊं जेके वेठा हुआ बेइज्जत थी करे वेठा हुआ, त हिकिड़े ॿिए राजा ॿिए खे चयो कि हलूं भला यार, हेॾी बेइज्जती पियो थो करे, निकल लो। त ॿिए चयईंसि 2 मिंट वे, हिकु उम्मीद अञा आहे, थी सघे थो हाणे कंहिं टोड़ियो कोन्हे, त हितां जा मुनि ऋषि मुनि जेके आहिनि से इहो फ़ैसिलो कनि कि भाई उहो धनुष यज्ञ, इहो धनुष त कोई टोड़े कोन सघियो, त हाणे इहो कैंसिल था कयूं। हाणे सीता जंहिंखे वरमाला पाइण चाहे उनखे पाईंदी, त मथां उन में पंहिंजो चांस लॻी वञे मथां, त वेह थोड़ी देर। ईअं उम्मीद आस में वेठा हुआ, त राजा जनक चए थो आस छॾे ॾियो, मां प्रतिज्ञा कोन टोड़ींदमि। प्रतिज्ञा टोड़ींदमि त मुंहिंजा पुण्य नष्ट थी वेंदा। इहो अथव सुकृत जाए जो पन परिहरऊं। तव्हां अगरि प्रतिज्ञा कयो, कोई वचन ॾियो कि मां भाई हीअं कंदसि, ऐं पोइ वरी चओ छॾीसि, उहो त मां ईअं ई चयो हो, त पुण्य नष्ट थी वेंदव। हिन ही त कलयुग आहे, हिन में शायदि कुझु कोन थींदो। ही त्रेता जो नियम हो, तॾहिं शर्म बि हूंदो हो। त सुकृत जाए जो पन परिहरऊं, कुंवारी रहू का करूं। भली कुंवारी रहिजी वञे सीता, मां छा कयां?
जो जानते हूँ बिन भट भुभ भाई, तो पन कर होते हूँ न हसाई। अगर मूंखे पहिरियों ख़बर हुजे हा कि इन धरतीअ ते वीर आहिनि ई कोन, त मां इहा प्रतिज्ञा कयां ई कोन हा। इते कथा रखूं था, पोइ वरी अॻिते ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।